पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इस्लामाबाद मुआहदे ते सहन जो वेझो अचणु तारीख़ी मौक़ो आहे। दुनिया जूं नज़रूं पाकिस्तान ते खुतल आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सियासी शिकायतुनि ऐं इख़्तिलाफ़नि जो हल जमहूरी, आइनी ऐं पुरअमन तरीक़े सां कढियो वेंदो आहे। संदसि चवणु हो त पार्लियामान सियासी अमल अहिड़नि मसइलनि खे हल करण लाइ मुनासिब फॉर्म्स आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू सिलेक्शन कमीशन खां वक़्त खां अॻु चूंड शेड्यूल वापसि वठण जो मुतालबो करे चुको आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इस्लामाबाद मुआहदे ते सहन जो वेझो अचणु तारीख़ी मौक़ो आहे। दुनिया जूं नज़रूं पाकिस्तान ते खुथल आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सियासी शिकायतुनि ऐं इख़्तिलाफ़नि जो हल जमहूरी, आइनी ऐं पुरअमन तरीक़े सां कढियो वेंदो आहे। संदसि चवणु हो त पार्लियामान सियासी अमल अहिड़नि मसइलनि खे हल करण लाइ मुनासिब फॉर्म्स आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू इलेक्शन कमीशन खां वक़्त खां अॻु चूंड शेड्यूल वापसि वठण जो मुतालबो करे छॾियो आहे। अहम ख़बर खां अवां खे आगाह कयो पिया। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इस्लामाबाद मुआहदे ते सहन जो वेझो अचणु तारीख़ी मौक़ो आहे। दुनिया जूं नज़रूं पाकिस्तान ते खुथल आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सियासी शिकायतुनि ऐं इख़्तिलाफ़नि जो हल जमहूरी, आइनी ऐं पुरअमन तरीक़े सां कढियो वेंदो आहे। संदसि चवणु हो त पार्लियामानी सियासी अमल अहिड़नि मसइलनि खे हल करण लाइ मुनासिब फॉर्म्स आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू इलेक्शन कमीशन खां वक़्त खां अॻु चूंड शेड्यूल वापसि वठण जो मुतालबो करे चुका आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इस्लामाबाद मुआहदे ते सहन जो वेझो अचणु तारीख़ी मौक़ो आहे। दुनिया जूं नज़रूं पाकिस्तान ते खुथल आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सियासी शिकायतुनि ऐं इख़्तिलाफ़नि जो हल जमहूरी, आइनी ऐं पुरअमन तरीक़े सां कढियो वेंदो। संदसि चवणु हो त पार्लियामानी सियासी अमल अहिड़नि मसइलनि खे हल करण लाइ मुनासिब फॉर्म्स आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू इलेक्शन कमीशन खां वक़्त खां अॻु चूंड शेड्यूल वापसि वठण जो मुतालबो करे चुको आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इस्लामाबाद मुआहदे ते सहन जो वेझो अचणु तारीख़ी मौक़ो आहे। दुनिया जूं नज़रूं पाकिस्तान ते खुथल आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सियासी शिकायतुनि ऐं इख़्तिलाफ़नि जो हल जमहूरी, आइनी ऐं पुरअमन तरीक़े सां कढियो वेंदो आहे। संदसि चवणु हो त पार्लियामान सियासी अमल अहिड़नि मसइलनि खे हल करण लाइ मुनासिब फॉर्म्स आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू इलेक्शन कमीशन खां वक़्त खां अॻु चूंड शेड्यूल वापसि वठण जो मुतालबो करे चुको आहे। इस्लामाबाद में मुआहदे ते सहन जो वेझो अचणु तारीख़ी मौक़ो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवणु आहे। हुन चयो दुनिया जूं नज़रूं पाकिस्तान ते खुतल आहिनि। इस्लामाबाद मुआहदे ते सहन जो वेझो अचणु तारीख़ी मौक़ो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी इहो चयो आहे। उन चयो आहे त दुनिया जूं नज़रूं पाकिस्तान ते खुथल आहिनि। उन चयो आहे त इलेक्शन कमीशन खां वक़्त खां अॻु चूंड शेड्यूल वापसि वठण जो मुतालबो करे चुका आहियूं।